नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सीतारोड में खबर ॾींदा हलूं त सीतारोड जी सरकारी लाइब्रेरी जे लाइ हासिलात लाइ 2 सालनि खां हलंदड़ जदोजहद जे सिलसिले में फॉरम जे बानी मशहूरमैमण जी अॻुवाणी में फुलजी प्रेस क्लब ऐं ऐवान सहाफ़त फुलजी आॾो एहतजाजी रैली कढी वई है, जंहिंमें फुलजी जे उस्तादनि, अदीबनि, शागिर्दनि समेत समाजी अॻुवाण तनवीर, मुनीर अहमद खान समेत केतिरनि ई सान्यावंदनि शिरकत कई है। फॉरम जे बानी मशहूरमैमण ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे 2 सालनि जी जदोजहद जे नतीजे में केन शाह तक जे MPA अब्दुल अज़ीज़ जुणे जो पारां टाउन कमेटी सीतारोड जे अॻूणी ऑफिस लाइब्रेरी क़ाइमु करण जूं तैयारियूं हलन पियूं, पर लाइब्रेरी खे सरकारी लाइब्रेरी जो दर्जो मिलियल न आहे, जंहिं करे इहा लाइब्रेरी घणो अरसो क़ाइमु न रही सघंदी। हिन लाइ MPA अब्दुल अज़ीज़ जुणे जो खां मुतालबो आहे त लाइब्रेरी पंहिंजी कोटा मां सिंध हुकूमत खां मंज़ूर कराए सकाफ़त हवाले करे त जीअं हमेशह लाइ क़ाइमु हुजे, जंहिं मां सीतारोड ऐं आसपास जा उस्ताद, शागिर्द, अदीब, औरतूं ऐं ॿारड़ा किताबनि मां इल्मी, अदबी, इखलाकी मालूमात हासिल करे सिंध संवारण लाइ बेहतर किरदार अदा करे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।